जमीन वारो मसलो वधी वण थियो आहे। हाणे तव्हां ई वॾा आहियो, मसले खे हल कयो। सुट हाणे वॾे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां ज़मीन ॾियण महिल मूंसां सलाह ई न कई। सोट असां पंहिंजी ग़लती ते पहिरियों ई शर्मिंदा आहियूं। बस हाणे पंहिंजी कावड़ ख़त्म कयो। वॾनि जी मिल्कियत तबाह करे हाणे चई तो कावड़ ख़त्म कर। सोट छा कजे, कर्ज़ाइन जो थी वियासीं, इन्हीअ करे पंहिंजी ज़मीन खपाए छॾीसीं, पर ज़मीन जो सौदो अध में रुकिजी वियो आहे। सोट हाणे तव्हां वञी सारिंग वारनि सां मिलो, असांखे हू ज़मीन वापसि करनि ऐं असां ॾोह ॾंड ॾियण लाइ तयारु आहियूं। अरे सारिंग जो ॾोह न आहे, सॼी ग़लती तव्हांजी आहे, पर ख़ैर सारिंग खे मनाए वठंदासीं। सारिंग वटि जवाननि जो कदुरु आहे। खैर त आहे, वरी छो वापसि अची आहे? सारिंग हिकु हमरा पंहिंजी जूअ में ओभर ॾिठो आहे, उहो पंहिंजी तरफ़ अची रहियो आहे। पोइ हली आ, ॾिसूं थियो आहे खे भॼिया। सारिंग खैर त आहे? तूं आई कहिड़ी भला असांजी जुई में छो आयो आहीं? सारिंग सुञाणे नथो या मदाल तो करी? अरे बुट लाईंदे त ख़बर पवंदी न, तूं आई कहिड़ी भला? सुनीला तूं हद कर, अच्छा रेड कर, ही पंज माण्हू आहे। साला सुनीला खान हली आहे। सुनीला हली आ, हली ठिकाने ते वेहूं था, उते हाल वाल कयूं था। अच सुनीला खान कीअं असांजी जूअ में भुलिजी पए? ख़ैर थियो? सारिंग यार तो असांखे ॾाढो परेशान करे छॾियो आहे। मूं परेशान कयो आहे? सुनीला खान ॻाल्हि खुली कर, तोसां मसलो कहिड़ो आहे? सारिंग खान मां तोॾे आहियां ज़मीन जे मसले में, जेकी सोटनि खां तूं वरिती आहे। सुनीला खान हुकुम कर, दर ते लड़ी आयो आहियां। सारिंग खान मां तोखां पंहिंजी ज़मीन वापसि करायो आहे ऐं ॾंड ॾोह ॾियण लाइ तयारु आहियां, जेकी मां सोटनि तोसां कई आहे तुंहिंजी माफ़ी बि वठण आयो आहियां। सुनीला खान माफ़ी न वठ, मूंखां माफ़ी वठी करे मूंखे शर्मशार न कर। तूं मुंहिंजे तॾहिं ते लड़ी आयो आहीं, तूं जान घुरंदे जान बि तोसां घोरे छॾींदुमि। पोइ सारिंग तो जूं लख लख महिरबानियूं, ज़मीन जो कमु कॾहिं शुरू करायां? सुनीला खान ज़मीन तूं जॾहिं बि आबाद कर, कोई मसलो न आहे, पर तव्हांजे मुंहिंजी पेमेंट ॾियण आहे। हाणे उहो वापसि कंदे त ज़मीन आबाद कर। सारिंग खान वॾी वॾी तुंहिंजी महिरबानी जो तूं मूंखे इज़त बख़्शी। हाणे मां हाणे हलां थो, तुंहिंजे पैसनि जो बंदोबस्तु कयां। ठीकु आहे, पोइ मोकिलण ई न आहे, हली हली।
वडेरा अज तो के बाह में गोली है यार वारो नहीं सीने में गोली ठोकी दो गई सीने में सुठे मुबारक हुजे मां सारन खां जमीन मोटर आया आहियां। छा सोट तव्हां सच चओ था? हाँ मां सच चवां थो जे हाणे जमीन सां महिनत न कई वञे सिधियूं गोलियूं ॿार ताईं ठोकींदो मावे। सोट नाराज़ न थियो असां ज़मीन सां हाणे महिनत कंदासीं पर हू चंडरा अची करे अड़ी न करनि। मां हुन जो बंदोबस्त करे छॾियो आहे। अचे ही पिस्टल पकड़ो। सुठे हाणे जे अचनि सिधियूं गोलियूं सीने में हणजो ने। ठीकु आहे सोट सुबुह खां वठी पंहिंजी ज़मीन ते वेंदासीं असीं। जमीन जे कम ते हलऊं या न गर्मी पई आहे ॾाढी। अदा जे कम ते न हलियासीं न सोट सुरी लाइ बंदूक भरे रखी आहे हाणे तो देर न कंदो। अदा सोट के मिड़ई कोन तो कूड़ हणंदासीं या चवंदासीं त खेर वारनि कम न करण ॾिनो। अदा अॼु उमिरि एतिरा कूड़ आया आहिनि कोई एतबार करण लाइ तयारु न आहे त सोट कीअं एतबार कंदो। अदा तुंहिंजी बि ॻाल्हि सही आहे हाणे अच त हलऊं। अरे हेडे दो खबैया कोडी खणी काल निकता हो। असां ज़मीन सारे खां वापसि कई आहे हाणे असां ज़मीन पंहिंजी पाण आबाद कंदासीं। असां हाणे ही ज़मीन तव्हां खां आबाद करण ॾींदासीं छो जो ही ज़मीन असांजी ज़िद बणिजी चुकी आहे। ज़िद खादिम ॻाल्हि ईअं थो करी ये ज़मीन असांजे वरनि जी न तुंहिंजे वरनि जी आहे। हथ हेठि कर मजीद ये हथ न बजाए। खादिम झेड़े वारी ॻाल्हि न कयो तव्हांजी हिन में भलाई आहे। चलो ठीक आहे गौर असां जहिड़ो नथा कयूं तूं पैसनि सां ई ज़मीन असांखे ॾे। हाणे असां ज़मीन कॾहिं कोन ॾींदासीं। अरे हेॾे असांखे न ॾींदासीं बाक़ी सारनि तव्हांजो पीउ हुयो ज़मीन हुनखे ॾींदे देर ई न कई वे। अरे हाणे तव्हां ईअं न वेंदासीं। खादिम खादिम तव्हां त यज़ीदनि खां बि ज़ालिम आहियो। हाणे थोरो निकिरण जी कर।
छोटे उता क्यों बोल सर असांजे दुश्मन का पलांद लाज़मी वठजे। छोटे ये कमीना आहिनि कहिड़ा उन्हनि जो मूंखे जल्दी नालो ॿुधा। खादिम तव्हां घणा गुरू के आहिनि होता रे दरिया खान मल करे वियो आहे हाणे असांखे ॾे इजाज़त त हिसाब बराबरि करे अचूं। कंदर तव्हां खां ॻाल्हि गौरी आहे। तूं हीअं कर गाज़ी ऐं खैर ॾे नापो कर त हू मूंसां हाणे जो हाणे मिली वञे। नवी तो कमीनो तव्हां मुंहिंजे कातिल आहियो कातिल। अदा बाबा ने सुने था अदा छा ॻाल्हि आहे ही फेर किथे हुया? अदा अञा पुछी तो फेर किथे हुया? खदम थियो छा आहे ॻाल्हि त ॿुधा न। अदा सुरीले असां मथां हमलो कयो पंहिंजो दोस्त सालार मारिजी वियो ऐं पोयां अदा बावल आयो अदा बावल ई मारिजी वियो अदा बावल मारिजी वियो। न खदम न उथ अदा उथ तेरे अदा जो लाश खणी अचूं। खुदा साईं ॾाढी दिली तकलीफ़ होती दरिया खान जी एतिरी औकात न हुई जेतिरो कमु करे। हाँ खैरा मूं त इहो ई सोचियो हुयो त हू पंहिंजे पीउ जे क़त्ल मां घणो कुझु सम्झी वियो हूंदो पर हू मुंहिंजी सोच खां ई मथे निकितो। खुदा साईं जे हू सबक न आहे सिखियो त हुनखे अहिड़ो सबक सेखारींदुसि जो वञी ॿियनि खे न सम्झो। दमदार हे ख़बर गादी ने न्यापो कयो थी कोन? होता रे गादी जे पियो त मां पहुची वेंदुसि। होतार हू ॾिसो गादी पियो अचे। होतार हुकुम कयो कंहिंजे बंबोर खे बाहि ॾियणी आहे। अञा कैंची बोर वञो वञो वञी दरिया खे होतार ही सम्झो तो कमीनो तव्हांजे पेरनि जी खाक बणिजी वेंदो। वञो वञी पंहिंजो कमु कयो। होतार गादी जी गोली खां वधीक रफ़्तार आहे ही सम्झी बची कोन सघंदो। अच खैरा हलो। तुंहिंजो सोट परे लची रहियो आहे पासो रे।
पीरा करू अते विखनो देनी दरिया खाने पंहिंजनि जी सुञाण कर एतिरो अंदरि न थी इहे हथियार असां वटि पिया आहिनि बगन हथियार हेठ कर सोट मुंह तो समझो तव्हां पंहिंजे भाउ जो प्लान करण आया हो अरे बस कर नादान बस कर पंहिंजनि सां कहिड़ा प्लान अरे पंहिंजनि जे ख़ातिर माण्हू सभु प्लान छॾे ॾींदो आहे सोट मूंखां वॾी ग़लती थी वई तूं ऐं सारिंग मूंखे माफ़ कंदो हले न कंदो अरे हिकु त तूं असां सौट आहीं असां तोखे हर शइ माफ़ करे छॾीसीं पर सोट सारिंग मूंखे माफ़ कंदो सौट दरिया खाने मूंखे अदा सारिंग खे मोकिलियो आहे मां पंहिंजी मर्ज़ी सां थोरे आयो आहियां अरे तू वडो खुश नसीब आई तेरा सोट मिलिया थई सोट हले सोट सारिंग सां मूंखे मिलाए उनखे ॾिसण लाइ मुंहिंजी अखियूं बेचैन आहिनि हिते इन बेचैनी में मुंहिंजो दम परवाज़ न थी वञे सट हाणे तुंहिंजो दम परवाह न थींदो पंहिंजे दुश्मन जो दम परवाह थींदो हले सोट पोइ हलूं मूंखे सोट सां मिलाए अदा सारंग खान अदा सारंग सादिक ख़ैर त आहे जो सारिंग पियो करी अदा परू वारा किथे आहिनि छा तव्हां सां दरिया खान कोन आहे छा अदा सारंग गाज़ी ऐं खेरे उन मथां हमलो कयो आहे हू गाज़ी ऐं खेरे जे कब्ज़े में अची चुका आहिनि न इन कमीने खे ज़िंदा न छॾिबो हलिया होता रे हिते तव्हां कंहिंजो इंतज़ार पिया कयो कमदार मूंखे ख़बर पई आहे त सारंग जो भाउ परू ऐं दरिया खान गाज़ीअ खैरे जे कब्ज़े में अची चुका आहिनि ऐं इहा बि मूंखे ख़बर आहे त सारंग जो रस्तो बि इहो ई आहे ऐं ॿिए तरफ़ न सारंग न वेंदो पर मां तव्हांखे ॿुधायां थो सारंग खे ज़िंदा न छॾिणो होतार हितां सारिंग ज़िंदा न वेंदो तव्हां ॿी ॻाल्हि कयो होतार निज़ाम जो नालो ई काफ़ी आहे तव्हां फिकुर ई न कयो होतार असां चीता शींहं आहियूं तव्हांखे अकेलो न छॾींदासीं पोइ ठीकु आहे पंहिंजी जायूं संभालो अचो दरिया खान इधर त हटला गाज़ी हिन वक़्तु दरिया खान मूं सां गॾु आहे हू कॾहिं बि न लहंदो हलंदे हा लो गाज़ी इहो मुंहिंजो शिकार आहे ही तुंहिंजो शिकार आहे इन परूअ जे मुंहिंजो घणो हिसाब किताब रहे थो इहो मुंहिंजे हवाले कर रा इहो कहिड़ो सौदो आहे ही शिकार तूं हवाले कर इहो शिकार मुंहिंजे हवाले कर हले गाज़ी पोइ ही शिकार पंहिंजो संभाल दरिया खान अरे कमीना गाज़ी खान ही वक्त खां अॻे मारिजी विया रा मार क्या तो पोइ छाती पियो देखो बड़ा मारा तो अदा पोइ पाण खे बि हलणु घुरिजे ठीक है बोझ